हिकिड़ो कम कंदासीं कप टावर सेगमेंट जेको आहे त असां भेणुनि जो कंदासीं। जेके भेणियूं हाणे ताईं न आयूं आहिनि, जे पार्टिसिपेट न कयो आहे, उहे अची इन सेगमेंट में पार्टिसिपेट कंदियूं। जो अभी तक नहीं आई बहने, असां तव्हांखे ॾींदासीं सोलर पैनल। त केरु अचणु चाहींदो असांजे हिन सेगमेंट में? कहिड़ी भेण अचणु चाहींदी जे हाणे ताईं पार्टिसिपेट न कयो? तव्हां अची चुका आहियो, तव्हां बि अची चुका आहियो। जेको न आयो आहे तव्हां बि अची चुका आहियो, मुंहिंजे ख़्याल में तव्हां अची चुका आहियो। ही न आई आहे, ही बि न आई आहे। ठीकु आहे, त हू भेण अची वञे। तव्हां अचो मुंहिंजी भेण, तव्हां न आया आहियो, तव्हां बि अची वञो मुंहिंजी भेण, अची वञो, अचो अचो मुंहिंजी भेण। ऐं हेॾां केरु न आयो आहे, अधी तव्हां अचो। ठीकु आहे, त टे भेणुनि खे असां सिलेक्ट करे छॾियो आहे पंहिंजे हिन सेगमेंट जे लाइ, जेको आहे कप मीनार। त भेणियूं अची चुकियूं आहिनि। तव्हां भेणियूं ॾिसंदा त ही सेगमेंट कीअं खेॾणो आहे। ठीकु आहे, तव्हांजे साम्हूं आहिनि ही टपाल मेज़बान जा कप्स। हिन कप्स सां तव्हांखे मीनार ठाहिणो आहे। उहो कीअं ठाहिणो आहे? हिन कप्स खे तव्हांखे हिन तरीक़े सां लाइन सां रखिणो आहे, मिलाए मिलाए करे। ठीकु आहे, मिलाए करे रखंदो त टावर बि ठहंदो। उन खां पोइ उन जे मथां कप्स रखणा आहिनि हिन तरीक़े सां, हिन तरीक़े सां, हिन तरीक़े सां, हिन तरीक़े सां। उन खां पोइ उन जे मथां कप्स रखणा आहिनि हिन तरीक़े सां। उन खां पोइ उन जे मथां कप्स रखणा आहिनि। त इन तरीक़े सां तव्हांखे टावर ठाहिणो आहे, मीनार ठाहिणो आहे। ठीकु आहे, जेतिरी हेठां तव्हांजी वॾी लाइन हूंदी ओतिरो वॾो मीनार ठहंदो। 1 मिंट जो टाइम तव्हांखे ॾींदासीं ऐं 1 मिंट खां पोइ ॾिसंदासीं त जे भेण घणा खां घणा कप्स इस्तेमालु कया, उहा ई हूंदी अॼु जे हिन सेगमेंट जी विनर। त असां तव्हां खां स्टार्ट कंदासीं मुंहिंजी भेण, तव्हां अची वञो। 1 मिंट में घणे खां घणे कप्स सां मीनार ठाहिणो आहे। ठीकु आहे, काउंट डाउन स्टार्ट कयूं त सखर वारो हिकु दफ़ो खोड़ सारियूं ताड़ियूं वॼायो त कयूं काउंट डाउन स्टार्ट। टपाल मेज़बान 1, टपाल मेज़बान 2, टपाल मेज़बान 3 एंड स्टार्ट। मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, मेज़बानी असां जो मान आशने जमालो, जश्ने जमालो। टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानीअ जा, उगाओ हर पासे अचन खुशबू हिन जी सुहानीअ जा। साइको अहिड़ो न कंहिं बि चाह में, टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, जश्ने जमालो। शहर शहर में मचंदा मेला टपाल मेज़बान जा, गीत ख़ुशीअ जा गॾिजी ॻायूं अरबेला जमाला। तोहफ़नि जूं बरसातियूं 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 एंड स्टार्ट। भेण तव्हां हेॾां अची वञो, हिन साइड आहे। हाणे कप्स असां काउंट कंदासीं। एनी गेसिस केतिरा कप्स हूंदा? केतिरा हूंदा? 25, 21, 24, 28। ओके, लेट्स काउंट द कप्स। टपाल मेज़बान 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27 कप्स। भेण जेको आहे त 27 कप्स सां मीनार ठाहियो आहे। ताड़ियूं थी वञनि भेण जे लाइ। वेरी गुड। नेक्स्ट भेण खे घुराईंदासीं। अचो मुंहिंजी भेण। त 27 कप्स खां वधीक कप्स सां असांजी भेण खे मीनार ठाहिणो आहे। अगरि तव्हां चाहियो था तव्हां सां गॾु वञे सोलर पैनल, सो ऑल द बेस्ट चवंदासीं असां पंहिंजी भेण खे। तव्हांखे बि असां ॾींदासीं 1 मिंट जो वक़्तु। सो वॼायो ताड़ियूं त कयूं। काउंट डाउन स्टार्ट। टपाल मेज़बान 1, टपाल मेज़बान 2, टपाल मेज़बान 3 एंड स्टार्ट। पंहिंजी आहे रीत पुराणी, पंहिंजी आहे प्रीत पुराणी। टपाल मेज़बान सिंध जो मान आशने जमालो, हर डुक में समायल प्यार आशने जमालो। टपाल मेज़बान सिंध जो शान आशने जमालो, मेज़बानी असां जो मान आशने जमालो, जश्ने जमालो। टपाल
मेज़बान में खिलन रंग मेज़बानी जा उगाओ हर पासे अजन खुशबू हिन जी सुहानी जा साको अहिड़ो न के भी चाह में टपाल मेज़बान सिंध जो शान आ जश्ने जमालो 9 8 7 6 5 4 3 2 1 and stop ही वारो काउंट न कंदासीं जॾहिं जी काउंट कंदासीं हाणे ही बि साइड ते आहिनि हिते न आहिनि हेॾां अची वञो तव्हां भेण मुंहिंजी हितां अचो केतिरा हूंदा कप्स 28 26 29 26 25 25 चले जी काउंट कंदासीं केतिरा कप्स आहिनि टपाल मेज़बान 1 2 6 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 ऐं 26 कप्स हिकिड़े कप खां मुंहिंजी भेण रहिजी वई सो थैंक यू वेरी मच मुंहिंजी भेण तव्हां आया ऐं पार्टिसिपेट कयो तव्हां पंहिंजी जॻह ते वेही सघो था ऐं तव्हां सां गॾु टपाल मेज़बान जो ही हैम्पर वेंदो थैंक यू वेरी मच ऐं लास्ट भेण सां साणे गॾु आहे त घटि में घटि उनखे केतिरे कप सां मीनार ठाहिणो आहे 28 छो जो 27 कप सां मीनार ठही चुको आहे त असांजी भेण खे 28 कप सां मीनार ठाहिणो आहे ही सेगमेंट खटण जे लाइ त भेण अचो मुंहिंजी शुरू कयूं टपाल मेज़बान 1 2 3 एंड स्टार्ट केडी भागन वारी आ पंहिंजी आहे रीत पुराणी पंहिंजी आहे प्रीत पुराणी टपाल मेज़बान सिंध जो मान आ हर टुक में समायल प्यार आ टपाल मेज़बान सिंध जो शान आ मेज़बानी असां जो मान आ जश्ने जमालो टपाल मेज़बान में खिलन रंग मेज़बानी जा उगाओ हर पासे अजन खुशबू हिन जी सुहानी जा साको अहिड़ो न के भी चाह में टपाल मेज़बान सिंध जो शान आ जश्ने जमालो 8 7 6 5 4 3 2 1 and stop ये काउंट न कंदासीं ठीकु आहे मुंहिंजी भेण अची वञो तव्हां बि हितां 28 28 27 सेम हूंदा चले जी ही चवनि था सेम हूंदा 28 26 28 28 अच्छा कोई चवे तो 27 बराबर हूंदो कोई चवे तो 28 29 भी कोई चवे तो ठीक है लेट्स काउंट द कप टपाल मेज़बान 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 ऐं 28 कप्स मुंहिंजी भेण मुबारकू तव्हां खटे चुका असांजो ही सेगमेंट अची वञो मुंहिंजी भेण अॻियां खोड़ सारियूं ताड़ियूं भेण जे लाइ हर टुक में समायल प्यार आ टपाल मेज़बान सिंध जो शान आ मेज़बानी असां जो मान आ जश्ने जमालो तो अस्सलाम वालेकुम मुंहिंजी भेण वालेकुम सलाम नालो तव्हांजो नजमा नज़मा किथां आहियो भेण जैकमाबाद खां आया आहियो त भेण नज़मा तव्हांखे लख लख मुबारकूं तव्हां ही टपाल मेज़बान जो सोलर पैनल खटे चुका आहियो कीअं पियो लॻे अॼु तव्हांखे माइक ते ॿुधायो सफ़ा सुठो लॻे पियो ॾाढो सुठो लॻे पियो थैंक यू वेरी मच खोड़ सारियूं भेण जे लाइ ताड़ियूं थी वञनि थैंक यू ऐं हिते असांजो ही सेगमेंट थिए थो ख़तमु तव्हां वियो मुंहिंजी भेण टपाल मेज़बान सिंध जो शान आ
जश्न जमालो